बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। ही दादू रोड खां अचिजे जो, दादू खां पुल खां जॾहिं मोरे अचिजे थो त बाईपास मोरो वटि मोरे में दाख़िल थियण जे लाइ दादू खां ॿिन्ही तरफ़नि खां रोड बंदि रहे थो। समूरे रोड ते दुकानदारनि जो कब्ज़ो आहे, जेको नेशनल हाईवे जे रूल मुताबिक़ कानून मुताबिक़ रोड खां 35 फुट हिननि खे छॾिणो आहे एरिया। पर हीअ विच रोड ते जेको आहे सो इंक्रोचमेंट आहे। हाई कोर्ट सखर सिंध हाई कोर्ट या सख़्ती सां आर्डर आहिनि त माण्हुनि जे लाइ आसानियूं पैदा कयो ऐं गैर क़ानूनी थींदड़ इंक्रोचमेंट खे हटायो वञे। उन जे लाइ जेको सो नेशनल हाईवे अथॉरिटी पंहिंजा पावर इस्तेमालु करे ऐं हाई कोर्ट जे अहकामनि खे हुकुमनि खे ओबे कंदे दादू रोड मोरे ते बाईपास सां लॻ जेको आहे सो हीअ इंक्रोचमेंट हटाए माण्हुनि जे लाइ आसानी पैदा करे।